अस्सलाम वालेकुम संगत जी तव्हां सभिनी ख़बर मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त फरहान लिखा कली संगत गर्मी लॻी पई दोस्त खे चयो मां बाइक कढी अचो त किथां घुमी अचूं त पोइ दोस्त चयो हल त भला तोखे अॼु मुंहिंजूं बनियूं घुमाए अचां हुन खां पोइ असां बाइक कढी निकिरी वियासीं बनी जी तरफ़। ऐं हुन खां पोइ असां रसियासीं बनी ते ॾिसी था सघो तमामु बहितरीनु व्यू लॻो पियो ऐं तमामु सुकून लॻो पियो छा तव्हांखे ॿुधायां। ऐं हुन खां पोइ वरी अॻियां निकितासीं वञी घुमियोसीं वे वरी दोस्त चयो त हलिया मुंहिंजो केलो लॻल आहे वरी उहो ॾेखारां तोखे वरी पोइ हुन खां पोइ वरी उहो ॾिसणु निकिरी वियासीं हलिया। ऐं हुन खां पोइ वरी घुमंदे फिरंदे वरी रसियासीं ट्यूबवेल ते त ट्यूबवेल बि लॻल हुई ऐं चारी पासा तमामु बहितरीनु माहौल लॻो पियो तमामु सुकून लॻो पियो। पोइ असां घड़ी खनि वेठासीं कचहरी वचारी कईसीं ऐं खट ते तव्हांजो भाई वेठल हो चवंदे 100 एकड़ जो मालिक हुजे तव्हां ॾिसी था सघो। ऐं हुन खां पोइ घुमी फिरी ऐं पोइ तव्हांजा दोस्त वरी वापसी निकिता घर जे लाइ इन सां संगत वेलो के एंडा कयूं। अल्लाह हाफ़िज़।